يا فتاح يا فتاح يا فتاح سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم إنك أنت السميع العليم أعوذ بكلمات الله التامة من كل شيطان وهمة ومن كل عين سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله الحمد لله. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا هل أدلكم على تجارة تنجيكم من عذاب أليم تؤمنون بالله ورسوله وتجاهدون في سبيل الله بأموالكم وأنفسكم ذلكم خير لكم إن كنتم تعلمون. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين. ببركة إن الله وملائكته يصلون على النبي. يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد الفاتح لما أغلق والخاتم لما سبق ناصر الحق بالحق والهادي إلى صراطك المستقيم وعلى آله حق قدره ومقداره العظيم. जो भी पंहिंजे जो विया
जोड़ जीअं झिमले सुख न सामियड़न जाहियड़े मंझ हुरले ओए सॼो मौत मंगल अध कुठा आराम लए हमदो सलात खां बाद स्टेज ते जलवागर सादात किराम हजरात उलमा हुफ़ाज़ मेज़बानो मेहमान ऐं प्यारी जमात सबूरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ये मुख्तसर हिकिड़ो मुंहिंजो टाइम आहे जे मुख्तसर टाइम में मां तव्हांजी खिदमत में ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु कंदुसि। दुआ कयो त मुंहिंजो अल्लाह तबारक व तआला मां फ़क़ीर खे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला तमाम सां सभिनी खे हक़ सच ॿुधी करे उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हाणे मूंखे अञा ताईं इहा पक कान थी थिए त तव्हां जागियल वेठा आहियो अले सुते पई सुभान अल्लाह चओ पिया। मूंखे इन जो अंदाज़ो नाहे अञा त अकाबिर उलमा मौजूद हन मां फ़क़ीर पंहिंजी हाज़िरी लॻराईंदुसि ऐं चंद ॻाल्हियूं तव्हांजी खिदमत में अर्ज़ु कंदुसि। हिकु आयतूं ॿ मां तव्हांजी खिदमत में तिलावत कयूं आहिनि जिनजी हिन मौज़ू सां मुनासिबत आहे। अॼोकी हिन मीरपुर ख़ास में मुनाक़िद ख़त्म नबूत क़ानफरंस जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी अखि क़ादरी फैज़ बि ॾिसे पई, नक्शबंदी फैज़ बि मूंखे नज़र अचे पियो, चिश्ती फैज़ बि मूंखे नज़र अचे पियो, सुहरवर्दी फैज़ बि मूंखे नज़र अचे पियो। बल्कि सौली ॿोली में जेकॾहिं मां ईअं चवां त सॼो फैज़ मुहम्मदी हिते आहे त सही थो चवां। अल्हम्दुलिल्लाह महबूब जा परवाना तव्हां हिते मौजूद आहियो। हाणे तव्हां पंहिंजे हुजण जो सबूत हीअं ॾींदव जो असां जो नारो जेको आहे वो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सलात व सलाम आहे। सभई वॾे आवाज़ सां मुंहिंजे महबूब जे मथां सलात व सलाम पढ़ो त मां पढ़ियल आयत जो फ़क़ति तर्जुमो पंहिंजी खिदमत में अर्ज़ु कयां ऐं उन खां पोइ पंहिंजी खिदमत में उन सां लाॻापियल उन सां वाॻापियल चंद ॻाल्हियूं अर्ज़ु करे उन खां पोइ पंहिंजी जाइ वठंदुसि। हाणे मां ॾिसां त केरु केरु थो महबूब ते सलात पढ़े सल्लल्लाहु कुछ कुछ बड़ी अञा रहंदा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम तु'मिनून बिल्लाहि व रसूलिही व तुजाहिदून फी सबीलिल्लाहि बिअम्वालिकुम व अनफुसिकुम ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। बाकी एड़ी सुभान अल्लाह ॿुधायो जागत में गशापुर जाकर ताईं शेर मुस्तफा त ॿुधे। अल्लाह तबारक व तआला मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे परवानन खे खिताब फरमायो आहे जो सुभान अल्लाह। क़ुरान में इहो हिकु खिताब जेको मां तव्हां सां पियो कयां उहो न
خطاب جو مطلب واسط اللہ تبارک و تعالی محبوب اکرم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی امت مبارک کے سجو فرمایو اور محبوب جو امتی ہوجن جو دعویدار اجو کل جو وہابی بآہے دیوبندی بآہے شیعو بآہے قادیانی کوڑو بپنجے باڑ کے محبوب اکرم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جو امتی تو سلائے پر حقیقت میں مفسرین کرام محبوب اکرم صلی اللہ علیہ وسلم جو امتی انکھے تسلیم کیو آجے کو محبوب تا بچا بچا بار قربان کرن وارو جيڪو ادورو ٽڪ ٽڪ ڪري وڃي اهو مراد ناهي الله تبارک و تعالى ارشاد فرمايو اي ایمان وارو छा अल्लाह तबारक व तआला तमांखे कहिड़ी तिजारत अहिड़े कारोबार जो छो न सुञा ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला कहिड़ो कारोबार वा अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो दुनिया जा कारोबार तोखे ॾोकड़ ॾींदा तोखे पैसो ॾींदा तोखे धन ॾींदा तोखे दौलत ॾींदा पर मां अल्लाह तोखे अहिड़ो कारोबार थो न छॾे जेको तोखे वॾे अज़ाब खां बचाए करे जन्नती बणाए छॾींदो जेड़ो तेड़ो अज़ाब जेड़ो तेड़ो कारोबार अल्लाह को बुधायो केड़ो कारोबार ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला केड़ी तिजारत हथ जो रसूल अता फरमायो अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो तुमिनून बिल्लाहि व रसूलिही परो शर्त न कारोबार जो है त तमा अल्लाह तबारक व तआला ते ईमान आणियो उन सां गॾो गॾो मीर मोहम्मद करीम जे मथां बि ईमान आणे वञो छो त रुको जेकॾहिं तौहीद जमंदो वरिते त उन जो कम पूरो नाहे सॼी उमिरि ला इलाहा इल्लल्लाह चवंदो वरिते उन जो कम पूरो कोन थींदो ला इलाहा इल्लल्लाह जॾहिं चवे थो उन सां गॾो गॾु उन माण्हूअ जे मथां लाज़िम आहे त मुहम्मदुर रसूलुल्लाह बि चवे जेकॾहिं मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवे थो ऐं सची दिलि सां महबूब खे मञे थो त रब फरमाए थो हाणे तोखे सर्टिफिकेट आहे त तूं ईमान वारो अल्लाह जो फरमाना ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला उन कारोबार जी पहिरीं निशानी परो शब्द है रब फरमायो तुमिनून बिल्लाहि व रसूलिही हिक ई मुंहिंजा अल्लाह केड़ो शब्द आहे अल्लाह तबारक व तआला फरमायो व तुजाहिदून फी सबीलिल्लाह बिअमवालिकुम व अनफुसिकुम अल्लाह तबारक व तआला जी वाट में जिहाद कयो ऐं वो जिहाद को पंजे जान सां न कयो रब फरमायो माल को पंजो मुंहिंजी राह में कुर्बान कयो ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला कहिड़ो इनाम अता फरमाई दे अल्लाह फरमायो अहिड़ो इनाम ॾींदो बाबा सॼी दुनिया जा ख़्याल सॼी दुनिया जूं नेमतूं हिकिड़े पासे पर मां रब जेको इनाम ॾींदुसि उन जो शान मां रब अञा बुलंद फरमायो मतलब है या रब तो फरमाए जेको कारोबार तिजारत मां रब तव्हांखे नसीया वा जेड़ी तेड़ी नाहे तवज्जो मुने आहे तव्हां सभु जे ऐं मूंसां थोरो ॻाल्हाईंदा हलो बस 5 मिंट ॿिया मां तव्हांजा वठां इज़त ॾियण वारो केरु अध खे इतबार अध खे कोन्हे इज़त ॾियण वारो केरु अल्लाह लखे जान बरता जंगल में गुजारे नकी समर तन सा नकी बाहे बारिन असुर जो उठी बह यो साई संबारिन असुर जो उठी बह यो साई संभार लखे कहे खराया उन्यारा बुखारा सो अल्लाह 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 सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन कहे बनाया सो अल्लाह अल्लाह अल्लाह
मिट्टी आदम जो जिस्म कहे बनायो बिना पियो जे पैदा ईसा कहे करायो। सुभान अल्लाह। मिट्टी आदम जो जिस्म कहे बनायो बिना पियो जे पैदा ईसा कहे करायो। ज़मीन जे तख़्ते ते नबी कहे ओ माया सो अल्लाह 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 सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन कहे बनाया सो अल्लाह अल्लाह अल्लाह। इज्जत ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह तबारक व तआला ओहो मुंहिंजो अल्लाह तबारक व तआला जेको ॾींदो आहे त उन मुंहिंजे रब खां पुछण वारो केरु न आहे। जेकॾहिं मुंहिंजो रब कंहिंखां कसींदो आहे उन अल्लाह खां पुछण वारो केरु बि न आहे। उन अल्लाह तबारक व तआला जो मक़ाम आहे साईं तूं सुबहान तोखे चारो नाहे चमड़ो वसदा शहर वीरान करी साईं माहड़ कंहिंखे बेकन बख़्शी बकरीअ जी कंहिंखे खणी खणी तूं थड़ कंहिंखे पाली सुख पाल किन में कंहिंखां पीहां ई पाहड़ हड़ ते लाड़ी ताहण था लकन गलती सोचे। सुभान अल्लाह जो आवाज़ अचे ऐं मूंखे पक पवे त मां आशिक़ान रसूल जे विच में आयो मुंहिंजो टाइम ज़ाया कोन थियो आहे मुंहिंजो टाइम कम जो वियो। अल्लाह इज्जत ॾियण वारो आहे अल्लाह तबारक व तआला मक़ाम ॾियण वारो आहे ओहो मुंहिंजो अल्लाह तोखे तिजारत थो ॾसे तोखे अल्लाह तबारक व तआला कारोबार थो ॾसे। अल्लाह फरमायो आहे दुनिया में कामयाब थियण जो फ़क़त हिकिड़ो तरीक़ो आहे जंहिं तरीक़े सां तूं कामयाब थी थो सघे ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला कहिड़ो तरीक़ो आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे ओ मदीने वारो मीर तोखे अता फरमायो आहे उन मदीने वारे मीर जो तंग वठण तुंहिंजो कमो आहे तोखे कामयाबी ॾियणो आहे रब ज़ुल जलाल जो कमो आहे। यो शर्त आहे पर जेकॾहिं तव्हां महबूब ते ईमान आणियो ऐं वरी महबूब जी मोहबत दिल में न हुजे त कम जी न आहे। सलात पढ़ त हदीस अर्ज़ कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुस्त थी वछाली करे हथों कढां सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। समझो सुभान अल्लाह। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी हज़रत सैयदना उमर फारूक। समझो सुभान अल्लाह। केड़ो उमर फारूक वो उमर फारूक जंहिंजे लाइ महबूब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाईंदो आहे इन्न शैतान ला यफिरु मिन ज़िल्ल उमर औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अबी बकर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजो उमर जे घिड़ीअ खां गुज़रंदो आहे उमर जो मक़ाम त बुलंद आहे पर उमर जे पाछोले खां बि शैतान भॼी करे थी वेंदो आहे। उमर साईं जो वॾो मक़ाम आहे। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सब सहाबी शान वारा अफदलुल बशर बअदल अनबिया सैयदना अबू बकर ऐं उन खां पोइ नंबर आहे त सोणे उमर जो आहे। सुभान अल्लाह। कहिड़ो उमर कन ने तूं सुण शान हज़रत उमर बकरी को चरवाया रले नहर
अञा ताईं कबर विच पे कंबदे कबर अब्दुल देख नौशेर हैरान है फखुर कुल रसूलां दा बड़ा शान है अब्दुल देख नौशेर हैरान है फखुर कुल रसूलां दा बड़ा शान है अरब ते अजम दा ओ सुल्तान है फखुर कुल रसूलां दा बड़ा शान है बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह ओ मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हजरत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु उन उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे हथ रखते चंद वर्का चंद पलड़ा इनकी तिलावत हजरत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए रहे हुआ मुझे महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हजरत उमर के रठवा त महबूब मदीने वाले पांजो चेहरो मुबारक उमर खां फेराए छॾियो उमर उहे चार पन्ना पढ़ी रहियो आहे महबूब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ चेहरो मुबारक जॾहिं मुंहिंजो महबूब मदीने वारो पंहिंजो चेहरो मुबारक आसमान में खणंदो आहे त मुंहिंजो अल्लाह तबारक व तआला जिब्राईल खे रवानो फरमाईंदो आहे जो तो महबूब के चेहरे की इज्जत अल्लाह बेटा महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो चेहरो मुबारक हजरत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु खां फेरायो आहे हजरत उमर फारूक खे अची उण तुण लॻी आहे त महबूब मदीने वाले छाजे करे चेहरो पंहिंजो मुबारक फेरियो आहे उमर अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का नाराज़गी या को सबब आहे को दुख आहे का गलती थी या का कोताही थिया इरशाद फरमायो हजरत उमर फिर करे महबूब जे साम्हूं आयो आहे वरी मुंहिंजे महबूब पंहिंजो चेहरो हेॾां फेराए छॾियो हजरत उमर खे परेशानी ऐं महबूब जे सहाबनि खे अल्लाह से वॾो मक़ाम ॾिनो आहे जो सुभाणे तूं सुबुह जो उथी उथण सां अंबड़ा पे जो को ॾिसे सुबुह जो उथी उथण सां पंहिंजे उस्ताद जो को ॾिसे पर फारसी जो शायर फरमाए दो अलसबा जो मर्दुमा बकारो बार रवंद भला कशान मोहब्बत बकुए यार रवंद सुबह जो हर माण्हू उथंदो आहे कमकार जो कोन ॾिसंदो आहे कुर्बान वञा महबूब जे सहाबनि जे मथे जेके सुबुह जो उथंदा त उथण सां वञी करे महबूब जो दीदार कंदा वो जेके 24 कलाक महबूब जो दीदार कंदा उनखे कीअं आराम अचे सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु परेशान हुआ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवा पंहिंजो चेहरो मुबारक मूंखां छो फेरायो आहे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे ओ उमर तुंहिंजे हथ में पन्ना कहिड़ा आहिनि अर्ज़ करे या रसूल अल्लाह तौरेत जा ॿुध जा ध्यान सां या रसूल अल्लाह तौरेत जा 4-5 पन्ना मिली विया उन्हनि जो मुतालो करे रहियो आया उन्हनि खे पढ़ी रहियो आया हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे लौ कान मूसा हय्यन लमा वसिअहु इल्ला इत्तिबाई औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ उमर इहा मुंहिंजी ॻाल्हि यादि रखजा थोड़े जो मूसा अॼु जहिड़ो हुजे हा ज़ाहिरी हयातीअ में जेकॾहिं ईसा जहिड़ो हुजे हा जेकॾहिं इलियास नबी जहिड़ो हुजे हा जेकॾहिं हज़रत नूह नबी जहिड़ो हुजे हा अय्यूब नबी जहिड़ो हुजे हा जेकॾहिं शीश जहिड़ो हुजे हा जेकॾहिं 1.25 लख नबी ज़ाहिरी हयाती में हुजनि हा त उन्हनि लाइ मां मुहम्मद करीम जी पैरवी खां सवाइ को ॿियो चारो हुयो ई कोन जॾहिं मां मौजूद हाँ ऐं मुंहिंजो क़ुर्आन मौजूद आहे त पोइ उमर पोइ तूं छाजे करे इहे तौरेत जा पन्ना खया इन जो मतिलबु आहे त मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गुस्सो ईंदो आहे पाण नाराज़ थींदा आहिनि जेकॾहिं तूं महबूब जी शरीयत महबूबारी वाट छॾे कंहिं ॿिए ॾे मुंहुं फेराईंदो हाँ त महबूब फरमाईंदो आहे त इहो ओॾे न फेर माॾे फेर जो मां वारो मुंहुं तोखे क़यामत में कमी
حضرت سونو عبداللطیف بٹائی فرمائی دعا سب پسی سرہو متھی متا ہو تن پہنچو کل درد متھے دادیوں کے رانیوں رت رڑ کٹھیوں کچھدیوں کے تیوں اگیا بانیوں بارو چل آؤ بھی دسلا پھر مجاہدہ بہلا ہو تنے اجا سبحان اللہ ذو رسول ما یا گال شو کیا دی مناسبت کیڑی ہے ما ان جے کرے گال کیا ت پنجے منہ کي کیڑی بلا اتر کندو ہاں کیڑی بلا دکھن کندو ہاں کیڑی بلا اوبر کندو ہاں ما چوائیں ٿو ت پنجے منہ کي اهڙو منہ نہ بڻائي جيڪو منہ جانے تالي پندو آ اهڙو منہ بڻائي جيڪو سرڪار جي در تي فقط جھڪندو آ اللہ تبارک و تعالی تو کے مرشد کامل ڏنا یا ناقص ڏنا کلائندو الباسا کامل ڏنا سندھ میں اللہ تبارک و تعالی ما سڄي ملڪ پاڪستان جي ڳالهه ڪون ٿو ڪيا دنيا جي ما ڳالهه ڪون ٿو ڪيا اللہ تبارک و تعالی جي کرے بھٽ جو گھوٽ عبداللطیف عطا فرمايو ته وہ سنت جماعت جي جھولي ۾ عطا فرمايو جے کرے اللہ تبارک و تعالی حضرت شاہ صدر الدین عطا فرمايو وہ سنت جماعت ما اللہ پیدا فرمايو جے کرے حضرت شہباز کلندر اللہ تبارک و تعالی عطا فرمايو وہ سنت جماعت ما پیدا فرمايو جے کرے اللہ تبارک و تعالی حضرت پیر جو پیر عبد القادر جیلانی عطا فرمايو وہ سنت جماعت جو سروان سچی سنت میں جے کرے تو غور کندے قسم اللہ جو سلسلہ عالیہ قادریہ ہوجے نقشبندیہ ہوجے چشتیہ ہوجے سہروردیہ ہوجے یہ خالی کولن اللہ تبارک و تعالی کے منو مقام عطا فرمايو ہیدا اتر میں نہار تا اللہ فیض پرچوٹی جو فرمايو ہیدا جے کرے اتر میں نہار تا سوئی شریف جو فیض یہ کرے وری ہن جے مرکز دے نہار تا پہنچو مرشد حضرت امام العارفین فی روز گھنی رحمت اللہ علیہ یا ما غلط تو گال چا سوڑو سلطان الاولیاء وہ بسا جوا حضرت مخدوم سرور نوہ تو وہ بسا جوا چیکلے سامارے مارو جوانو حضرت محمد ابراہیم جانو سرحدیہ وہ بسا جوا جیکلے خواجہ حسن جانو سرحدیہ تو وہ بسا جوا خواجہ حسین جانو سرحدیہ تو وہ بسا جوا وہ فقط پیغام تو کھئی ہوا تو پنجے پان میں ہک تھی وجبو کافر کے طاقت نہ ہے جو تو کے نقصان نہیں سکے سنی سدائی مانو تے بے در تے او پندو جے انسان وٹ پنجے در تا کچھ نہ ملے الحمدللہ اساں کے مرشد او کچھ عطا فرمایا جھول بھرے عطا فرمایا جو قسم والا جو سچی عمر وہ فیض پیو ورائے وہ فیض کھٹن وارو نہ ہے فیض بدن وارو صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیہ یا حبیب اللہ جے کو جاگے تو اچھو تبتی کرے مالی صاحب باقی تواسا ایک گال کرنی آجے اجازت دیو تو کیا بزرگ تبا کی اجازت ہوئی نہیں چلی اور تاں اجازت دیو تو گال کیا ادا پھوٹو آرہا کے وانٹ کے ماں گلائیں توجہ آئے بابا ہزار ارڑھا میں وہ جو کڑو دوست فلسطین جو عالم دین ان فلسطین جے عالم دین کے فرمایو تا اساں وٹ اسرائیل ہے خبر ہے فلسطین جے مٿاں قبضو ہے اسرائیل ان مونکے چيو ته صحیح اساں وٹ اسرائیل 2018 میں پابندی ہے تے مسلمان آزان نہ ڏيندا یا موسیٰ کیفے ملک گال کی ہتے بول کتے بے پروگرام میں انہیں جی مجھے ملاقات تھی ہوتے ہو لگا وہ مجھو پوچھو میں چھا گئے ہو آزان انہیں بند کی نامت کرے چلی جن اساں آزان بند کان کیا اساں مجھے جو ڈروڑ پیدا کیا ایڑو ڈروڑ جو قیامت تے اسرائیل اساں کے نہ پہنچی سکنا ایڑو ڈروڑا
हूँ आज़ान ॾिनी आहे फजर जो वक़्तु थींदो आहे फजर जी आज़ान फजर जो वक़्तु दाख़िल थिए तॾहिं ॾियणी आहे ज़ोहर जो वक़्तु जॾहिं दाख़िल थियणो आहे तॾहिं ज़ोहर जी आज़ान ॾियणी आहे असुर जो वक़्तु जॾहिं दाख़िल थियणो आहे तॾहिं असुर जी आज़ान चवणी आहे जॾहिं मग़रिब जो वक़्तु दाख़िल थियणो आहे तॾहिं मग़रिब जी आज़ान चवणी आहे जेॾी महिल इशा जी नमाज़ जो वक़्तु दाख़िल थिए तॾहिं इशा जी नमाज़ इशा जी आज़ान उनखे अदा करणो आहे चवे थो त असां हुन जो टोड़ कयो आहे जो 5 वक़्त असां आज़ान ॾींदा पर रात इशा जी नमाज़ पढ़ी करे पूरे फ़लस्तीन जे हर घर जो भाती पंहिंजी छत जे मथां चढ़ी करे फजर ताईं लखनि जे तादाद में मुसलमान बीही करे मांगो ॾींदा हूँ पे चयो 5 टाइम पर जेॾी महिल हुननि असांखे मनो कयो त असां घर जे भाती हर घर जे मथां असां कुटी लॻाए छॾी ऐं हाणे माण्हू मथां बीहंदा ऐं उहे बीही करे सॼी राति मांगू चवंदा आख़िरकार हुननि खे उहा पाबंदी हटाइणी पई मां इहा ॻाल्हि तोखे रुॻो तस्वीर जे लाइ रुॻो दिलि पिशोरी लाइ कोन थो ॿुधायां अचु त मां तोखे ॿुधायां त मां छो थो चवां मां इन जे करे थो चवां त ताज़े तुंहिंजे मुल्क में मूंखे ख़बर न आहे त हिननि असांजे प्रोग्राम कराइण वारनि जी एजेंडा में इहा ॻाल्हि शामिल आहे या न पर मुंहिंजी एजेंडा में शामिल आहे ताज़ो हिकिड़े मुल्क जे वज़ीर बकवास कई आहे चवे थो त ये मदरसे हम बनाते रह गए और दुनिया हमसे आगे तरक्की कर गई और हम मदरसे बनाते रहे माना हुन मदरसनि जी मुखालफ़त कई आहे मां तोखे फ़लस्तीन वारी ॻाल्हि तॾहिं ॿुधाई हाणे जेकॾहिं मां तोखे चवां हथ मथे करे मूंखे हीअं ॿुधाए जीअं थींदो आहे रस्म बाबा करारदाद था पेश कयूं हथ मथे करे हीअं कर हूअं कर सुबुह अख़बार में ख़बर लॻंदी 5 मिंटनि जो कमु आहे उहा अख़बार सुभाणे नाली में बि पई हुई रोड ते बि पई हुई पर फ़ाइदो कोन थींदो मां तोखे ॾस थो ॾियां फ़लस्तीन वांगुरु कमु करणु तुंहिंजो कमु आहे इन वज़ीर त छा पर क़यामत ताईं भाग जो वाद बंदि थी वेंदी दस मां थो ॾियां हूअं त सुन्नी न वई 5000 हूंदा 6000 हूंदा सॼी सिंध में मां जिथे वञा थो या ॻाल्हि कयां थो पर तव्हां सां मां इहा ॻाल्हि करणु घुरां थो त महिरबानी फरमाए करे उन जे मथां अमल कयो बाक़ी जेकॾहिं अमल नथा कयो पोइ अहिड़े प्रोग्रामनि में अचण जी तकलीफ़ न कंदा कयो रुॻो सुभान अल्लाह चई करे इंसान कमु न करे पंहिंजो वक़्तु ज़ाया न करे पर के अमल करे अमल से बनती है जन्नत दी जहन्नम थी ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी है पंहिंजे बेकार का बढ़ायो मां हिय तो चवां त हिन वज़ीर जी बकवास खे जवाब हे दे सॼी उमिरि जो मां तोखे गुज़ारिश नथो करे सघां छो त तूं मूंखां वॾो इज़त वारो हा बुज़ुर्ग आहीं मां नंढो आहियां तव्हां इल्म में बि नंढो आहियां हर शइ में नंढो आहियां पर मां तोखे एतिरो अर्ज़ु करे छॾियां रुॻो न सिंध वारा तव्हां हिकिड़ो हफ़्तो घणो न फ़क़त हिकु हफ़्तो तव्हां अॼु हितां वाइदो करे उथो त सॼो हफ़्तो असां पंहिंजे शहर में जेको बि मदरसो आहे उन मदरसे में वेंदासूं बि सही जेको असांखे पुॼंदो उहो मदरसे में जमो बि कराईंदासूं ॾिसां त हिन वज़ीर खे मोकल हाणे हिते वरी डरा थी मां तव्हांखां पुछां थो घणा दफ़ा मदरसे में था वञो केर वञण लाइ तयार न आहे रुॻो वज़ीरनि ते कावड़ न कयो रुॻो हिते महफ़िलुनि में वेही करे सुभान अल्लाह न चओ अमल जी ॻाल्हि कयो उहो कमु कयो जेको करण जो आहे जेकॾहिं वज़ीर या बकवास कई आहे त तव्हां महिरबानी फरमाए करे अहिड़ो कमु हुन वज़ीर खे करे ॾेखारियो जो वज़ीर खे ख़बर पवे त सुभान अल्लाह रोज़े घड़ी जा मुरीद आहिनि हे भरचूडी वारे साईं जा मुरीद आहिनि हे मखदूम सरवर नूह जा मुरीद आहिनि हे हज़रत सुल्तान औलिया जा मुरीद आहिनि ए सरहदी बादशाह जा मुरीद उन खे ख़बर पवे त ए मदरसा ख़त्म कोन थियण ॾींदा ए वज़ीर ख़त्म थी वेंदा मीर ख़त्म थी वेंदा हुकूमत ख़त्म थी वेंदो पर मोहम्मद मीर जा ग़ुलाम ख़त्म छड़ाई वञनि क़यामत जो जो शान मुतफ़िक़ आहियो न मूंसां मां तव्हां खां करारदाद पास करण कोन आयो आहियां पर मां चवां थो त मूंखे अमल करे ॾेखारियो हिन हफ़्ते में निकिरो मदरसे जो विज़िट कयो आलिमनि सां मुलाक़ात कयो उन्हनि जी ख़िदमत कयो तोखां लख केरु कोन थो घुरे आलिमनि खे पैसे जी ज़रूरत कान्हे आलिम तोखां पिनड़ कोन ईंदा हो मुंहिंजे महबूब मदीने वारे जे दर जा फ़क़ीर जेके महबूब जे दर जा फ़क़ीर हूंदा आहिनि कसम अल्लाह जो दुनिया जा वज़ीर बि उन्हनि जे क़दमनि में
पर मसलो ही आ असा प्रोग्राम भी कयूं था, जलसा भी कयूं था, वॾियूं कॉन्फ्रेंसूं कयूं था, उन्हनि जो अदा नतीजो इन जे करे कोन थो अचे त बेअमली ॾाढी आहे। हिते तव्हां ई असां अॼु मूंखे थोरो ॾुखियूं ॻाल्हियूं करणु ॾियो, मां मिठियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, पर हक़ सच चवणु ज़रूरी आहे त जीअं तव्हांखे इहा ॻाल्हि सच में अचे। सुभान अल्लाह थी जलसो थियो, मौलाना मोहम्मद शरीफ सईदी दामत बरकातुहु अलाह लखा रुपया ख़र्च कया, उलमा पंजाब खां सरहद खां किथां आया। जेकॾहिं रुगो सुभान अल्लाह जे सदक़े में सुबुह जो को बि अमल कोन दादा फ़ाइदो कोन थियो। मां फ़क़ति एतिरो चवणु घुरां थो, अॼु हे जेके सोढ़ियूं सूरतूं वेठियूं आहिनि, जेके बुज़ुर्ग असांजा वेठा आहिनि, हिननि जे साम्हूं मूं सां रुगो हथु खणी फ़ाइदो न कर, दिलि में पको इरादो कर, जेको फ़क़ीर अर्ज़ु कयो उन ते अमल करे ॾेखारी कंदो। मां पक भाया जेकॾहिं तव्हां इंशाअल्लाह कयो न त असां बिना कॉन्फ्रेंस जे इंशाअल्लाह हिननि सभिनी निबागनि खे ख़त्म कंदासीं ऐं क़यामत ताईं या रसूल अल्लाह चमण वारनि जो चर्चो हलणो आहे, इहो केर बि बंदि नथो करे सघे। ओ तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी, तुंहिंजे शान मथा तो आदम का भी आही अवलो रब तोखे कयो आहे खताबुर रसूल पैदा कोन कयो, रब तुंहिंजे मिसल पैदा कोन कयो, रब तुंहिंजे मिसल सारे सोनो नबी तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी होरिया बार बचा जिंदो जान नबी तुंहिंजे शान मथा। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजा चंद लफ़्ज़ क़बूल फरमाईंदो। हाणे वेठा रहो अकादरी में वेठा तव्हांखे तक़रीर ॿुधाईंदा, मां फ़क़ति तव्हांखे पैगाम ॾिनो। अल्लाह तबारक व तआला खां जे दर दुआ घुरो, मां मिस्कीन लाइ बि दुआ घुरो, मदद तमाम कंहिं फ़क़ीर जी। मुंहिंजो मुर्शिद हज़रत इमामुल आरिफ़ीन पीसे रोज़े घड़ी फरमाईंदो आहे, जाते 40 मोमिन गॾु वेहनि, फ़क़ीर वेहनि, उन्हनि में पक हिकिड़ो अल्लाह जो वली हूंदो आहे। मां सुहिणा चेहरा ॾिसां पियो, मुंहिंजे लाइ दुआ घुर त मौला हज़रत शेर मुस्तफ़ा जो जेको फैज़ असांजे ज़रिए जारी फरमायो आहे, दुआ कंदासीं हिनखे क़यामत ताईं सलामत रखे। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह, व आख़िरु दअवाना।